नाज़रीन, यूथ ऑफ रानीपुर तरफां शहर में लाइब्रेरी न होने खिलाफ पब्लिक पार्क खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील ॾिसूं था गुलाम शबीर जूनेजो जी हिन रिपोर्ट में। जीअं त नाज़रीन अवी ॾिसी रहिया आहियो त असीं मौजूदु आहियूं रानीपुर नेशनल प्रेस क्लब में ऐं पार्क खां वठी रानीपुर नेशनल प्रेस क्लब तो नौजवान इताद पारां रैली कढी वई आहे। उन रैलीअ जो मक़सदु छा आहे ऐं छाजे करे अॼु इन्हनि नौजवाननि एहतजाज कयो आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। Of books, here is no any faculty of books. As you know, Ranipur is a well developed educated city. यकीन कयो हिते हिकिड़ो अहिड़ो शहर आहे जे तालीम सां आरास्ता आहे। हिते केतिरा ई डॉक्टर्स इंजीनियर्स मतिलबु हिकिड़ो माना केतिरा ई आरामदा कमु थींदा आहिनि। तव्हां पाण फील करे सघो था त हिते ॿाहिरियां स्टूडेंट रहनि था। हिते कोई बि अहिड़ी फैसिलिटी न आहे जो हिकिड़ो ॿाहिरियों स्टूडेंट अची करे हिते कंहिं माना पुरअमन माहौल या को अहिड़े हिसाब सां माना को सुटेबल स्टडी जो को सिस्टम हुजे जिते ॿार नॉलेज गेन करे सके। तव्हां वेंदो उन जे मुल्कनि में तव्हां स्ट्रीट कंदव त तव्हांखे स्ट्रीट में मिलंदियूं, स्ट्रीट लाइब्रेरीज़ मिलंदियूं, बसनि में तव्हांखे लाइब्रेरीज़ मिलंदियूं, ट्रेन में तव्हांखे लाइब्रेरीज़ मिलंदियूं, हर हिकु इदारनि में हर हिकु शॉपिंग मॉल में तव्हांखे अलॻि अलॻि लाइब्रेरीज़ मिलंदियूं। असांजा इदारा असांजे पाकिस्तान में न लाइब्रेरी तव्हांखे किथे न मिलंदी। असांजा जेके असांजूं जेके बाज़ारूं आहिनि, असांजा जेके शहर आहिनि, असांजा बाज़ारूं शॉपिंग मॉल्स आहिनि तव्हांखे बूटनि सां भरियल मिलंदा। उते तव्हांखे बुक्स नथा नज़र अचनि। असांजा अॼुकल्ह बुक्स जेके आहिनि उहे असांजा रोडनि रस्तनि ते फिटी थियल नज़र था अचनि, नालियुनि में नज़र था अचनि। छो असां एॾो ज़ुल्म छा आहे? कॉन्सेप्ट आहे त लाइब्रेरियूं क़ौमुनि जी रीढ़ जी हॾी हूंदियूं आहिनि। लाइब्रेरियुनि सां तालीम खे हथी मिले थी ऐं जंहिं क़ौम में या जंहिं मुल्क या जंहिं स्टेट में लाइब्रेरीज़ जो घणो तादाद आहे उन्हनि क़ौमुनि ऐं उन्हनि सूबनि या मुल्कनि जे ॿारनि में रिसर्च जो तमामु घणो मादो पैदा थो थिए। उनजो टाइम वेस्ट थियण खां बची थो पए। ऐं पंहिंजो जेको पॉज़िटिव सरगर्मियूं उन लाइब्रेरीज़ में कनि था। त असां सिंध जे CM मुराद अली शाह खे बि मां रिक्वेस्ट कंदुमि, लोकल साईं फज़ल शाह, प्यार अली शाह ऐं ॿिया बि हिते जेके SDM DC आहे त हीअ जेको सॼी सिंध में नौजवान उथी पिया आहिनि ऐं रानीपुर जे नौजवाननि खे बि जस हुजे जो लाइब्रेरी जे लाइ हीउ जथो ठाहे ऐं ॿाहिरि निकिरी पंहिंजो आवाज़ उथारियो आहे। असां हिते रानीपुर में विधो आहे। यूथ ऑफ रानीपुर जे बुनियाद जो विझण जो मक़सदु इहो आहे त जेके स्टूडेंट्स हिते मसइला पेश अचनि था उनखे फैसिलिटीज़ प्रोवाइड नथियूं थी मिलनि। जेकॾहिं रानीपुर जी एजुकेशन खे ॾिसजे त असांजी जेका रानीपुर जी एजुकेशन आहे उहा सिंध में टॉप क्लास जी आहे, टॉप 5 में असांजी एजुकेशन ईंदी आहे। जेकॾहिं डिस्ट्रिक्ट खैरपुर मशहूरु आहे त सिर्फ़ु रानीपुर जी एजुकेशन जे करे मशहूरु आहे। तव्हां डिस्ट्रिक्ट खैरपुर वञो त उतां जी लाइब्रेरी ॾिसो ऐं रानीपुर जी लाइब्रेरी ॾिसो। असांजी जेका लाइब्रेरी आहे उन में एतिरियूं फैसिलिटीज़ आईंदा आहिनि, पर जेकॾहिं स्टूडेंट्स खे ॾिसो त असांजा स्टूडेंट्स मजबूर थी करे पेट्रोल पंपनि ते था पढ़नि, होटलनि ते था पढ़नि। जेको आहे छो था पढ़नि? छो जो उनखे फैसिलिटीज़ नथी मिले असांजी लाइब्रेरी में। उनखे असांजी जेका लाइब्रेरी आहे उनखे वधायो वञे, उनखे हिकिड़े स्टैंडर्ड फॉर्म में जेको आहे कन्वर्ट कयो वञे। हिकिड़ो उनखे जेको आहे अॻियों प्लेटफॉर्म में जेको आहे हू ॾिनो वञे, जेको आहे गार्डन वग़ैरह, जिते जेको आहे स्टूडेंट जेकॾहिं लाइट वग़ैरह न आहे त उहे अॻिते थी करे अची पढ़नि। नाज़रीन, मां हितां जे शागिर्दनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असीं जेको आहे तइलीम जॾहिं बि पिराई आहे त होटलुनि ते ऐं पेट्रोल पंपनि ते वञी जेको आहे तइलीम पंहिंजी राति जो पिराईंदा आहियूं। जंहिं करे हिते जेको आहे लाइब्रेरी न आहे, उनजे करे असांखे जेके तइलीम मां आहिनि या जेके पढ़ण मां आहिनि उहे सख़्तु मुश्किलातूं आहिनि। असांखे हिकिड़ी सुहिणे नमूने सां लाइब्रेरी जेका आहे सा ख़ुशादी ठहिराए ॾिनी वञे त जीअं असांजी जेका तइलीम आहे उहा पंहिंजी जेको आहे जारी करे सघूं। कैमरामैन जुनेद सां गॾु गुलाम शबीर जूनेजो, मेहरान TV न्यूज़, रानीपुर।